बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नादरीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब उबावड़े में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल मुबैना दहशतगर्द इमामुद्दीन पिताफ़ी जे वारसनि एहतजाज कंदे चयो ता अञा ताईं लाश असांजे हवाले न कयो वियो आहे। होॾां पुलिस मारिजी वियल मुबैना दहशतगर्द जे घर खे कड़ो चाढ़े लैपटॉप ऐं ॿिया डॉक्यूमेंट पंहिंजी तहवील में वठी छॾिया आहिनि। चवंदा आहियूं घर में छो वेठो आहे, अगरि तूं यूनिवर्सिटी का अचे तो ॿाहिरि काॾे घुमणो हमेशह घर में ई रहंदो आहे। असांजे घर में कोई हथियार न आहे। छा जी डिग्री करे पियो हुआ? LLB कहिड़ी यूनिवर्सिटी में? शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में। कॾहिं वापसि आयो? कुझु ॾींहं थिया हुया, पेपर्स ही ख़तमु थिया हुया न त फाइनल्स जा, उनखां पोइ आयो हुयो। हाणे यूनिवर्सिटी ओपन थी वई, हिन चयो त स्टूडेंट्स घटि हूंदा, जीअं क्लासिस प्रॉपर शुरू थियनि त मां मंडे खां क्लास जॉइन कंदमि। तव्हांजो छा मुतालबो आहे? त डेड बॉडी ॾिनी वञे ऐं इंक्वायरी कई वञे त इहो छो ज़ुल्म कयो वियो आहे, इहो कूड़ो मुक़ाबिलो छो करायो वियो आहे, छो मुंहिंजे भाउ खे फासायो वियो आहे। कहिड़ो कसूर आहे? असांजो त कोई कसूर न आहे, उनजो कोई बि कसूर न आहे। असांजो बैकग्राउंड तव्हां चेक करे सघो था। असां सभु भेनर यूनिवर्सिटीज़ मां तालीमी याफ़्ता आहियूं। असां सां ज़ुल्म कयो वियो आहे।